अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्यारा सिंधवासियो, अॼु मां तव्हांखे सिंध जे नाले वारे शाइर आशिक़े रसूल हज़रत हाजी ग़ुलाम नबी मैसर जे बारे में कुझु ॻाल्हियूं ॿुधाईंदुमि। हाजी ग़ुलाम नबी मैसर सिंध धरतीअ जो उहो भलोड़ शाइर आहे जंहिंजे कलम मां मदीने जी सिक महक अचे थी। हू मदनी मुरसल हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीवानो आशिक़ आहे। सिंध धरतीअ जो सदा हयात शाइर आशिक़े रसूल फ़क़ीर अलहाज ग़ुलाम नबी मैसर हाजी अब्दुल ख़ालिक़ जे घर में 1938 ॻोठ बागो तीवणो में जनम वरितो। पाण नबी अकरम हुज़ूर पुरनूर आकाए नामदार अड़ियुनि जे आधार यतीमनि जे यार सां बेहद तमामु घणी मोहबत कंदा हुआ। इहो ई सबबु आहे जो पाण नंढे हूंदे पहिरें पंधु करे 2 साल 14 ॾींहं जबलनि जा पंधु करे पहिरियों हज अकबरी अदा कयनि। उनखां पोइ हिकु हज ऐं 3 भेरा उमिरे करण जी सआदत हासिल कयूं। हाजी साहब जे एतिराम जो ही मक़ाम हुयो जो पाण मदीने में जुती न पाईंदा हुया। हिकु भेरे कंहिं माण्हू खेनि पेरे उघाड़े ॾिठो त खेनि जूता वठी ॾिनऊं। पाण खेसि चयनिसि त अदा मां मदीने में जुती न पाईंदो आहियां, अल्लाह अव्हां खे जज़ाए ख़ैर अता कंदो। हाजी साहब सॼी ज़िंदगी नात शरीफ़ पढ़ंदे ऐं लिखंदे गुज़ारी। सुभान अल्लाह, पाण पंहिंजी ज़िंदगीअ में ॾाढा सादा ऐं सबाजड़ा हुया जो जेतिरी अल्लाह पाक महबूबनि करीमनि जे सदके इज़त अता कई हुई ओतिरी वॾाई न कंदा हुआ। मैसर साहब सां वक़्त जा कामोरा नवाब वॾेरा दुआ वठण वास्ते ईंदा रहंदा हुया। हिकु भेरे बलोचिस्तान जे कुझु अमीर माण्हुनि हिकु पेजारो ते संदसि ॻोठ आया ऐं पुछा कयनि त फ़क़ीर साहब सां मिलणो आहे। पाण घर में मौजूदु न हुया ऐं भर में हिकु ज़मीन हुई, उन में पाण चणनि जो साग पटे रहिया हुया। के छोकिरा विया ऐं खेसि वठी आया, मगर महिमान मञण लाइ तयारु न हुआ त ही फ़क़ीर हाजी ग़ुलाम नबी मैसर आहे। पाण खेनि शेर ठाहे ॿुधायनि त भल महेसर मेरड़ो मंदड़ो गंदो गरड़ो हुजे, ईअं सुठा आहियूं, सलामत इश्क जो ज़रड़ो हुजे। महिमान चयो, साईं अव्हां त वाक़ई दरवेश सिफ़त इंसान आहियो। हाजी ग़ुलाम नबी मैसर जी दुआउनि में अल्लाह ताला एतिरो असरु रखियो हुयो। हाजी साहब पाण त कॾहिं कंहिंखे करामत न ॿुधाई, मगर संदसि विसाल खां पोइ केतिरा माण्हू आया। उन्हनि ॿुधायो त हाजी साहब खां जन मक़सदनि लाइ असां दुआऊं घुरायूं से सभु कम आसानी सां थी विया। हिकु माण्हू मेहड़ शहर जो आहे, मेनशाही बाज़ार में अतर जा बुड़ा विकिणींदो हुयो। उनखे पुट जो औलाद कोन हुयो। उन हाजी साहब खे चयो त साईं दुआ कर त झोली साई थिए। जंहिं ते खेसि चयनि, बाबा मां गुनहगार माण्हू आहियां, सिंध जे औलियाए करामनि वटि दुआऊं घुर, अल्लाह सणाई कंदई। खेसि चयनि, हाजी साहब घणियूं दुआऊं कयूं अथमि पर अञा महिरबानी नथी थिए। घणियूं मिनथूं करण ते खेसि चयऊं, अबा अल्लाह पुट ॾींदई, नालो मोहम्मद रखजांसि ऐं का निशानी हुजेसि त सम्झजांइ ही मुंहिंजी दुआ अथई। उनखे पुट ॼाओ त जीअं हाजी साहब खे हिकु हथ में हिकु आङुर वधीक हुई, अहिड़ी तरह उन छोकिरे खे 2 हथनि में हिकु हिकु आङुर वधीक आहे जो अॼु ताईं मेहड़ शहर में मौजूदु आहे। पाण फ़क़ीरी तबियत रखंदड़ दरवेश सिफ़त इंसान हुया। पाण हरूभरू कंहिंसां नाराज़ न थींदा हुया, मगर दुनिया वारा खेसि सुञाणे न सघिया। संदसि कलाम हिंद सिंध में बेहद मक़बूल आहिनि। उहा हर महफ़िल नात या ख़िताब दौरान
नात खान या उलमा इकराम संदसि कलाम खे पढ़ंदा रहनि था। संदसि शाइरीअ जो उहो कमाल हुयो जो वेठे वेठे शेर ठाहे वेंदा हुआ। संदन शाइरी खे सिंध जे सुरीले राॻियनि ॻायो आहे ऐं ॻाईंदा रहनि था। संदसि शाइरी में ख़्याल जो परवाज़ तमामु मथ भरो मिले थो। संदसि छपियल शाइरीअ में सनाए सरवर काइनात जा 44 भाङा जेके 1968 खां 1984 ताईं छपिया। उनखां बाद संदसि किताब अक़ीदत या गुल, हक़ मदीना, पंज ख़ुदा जा गंज ऐं सूंह ऐं सारा, महफ़िल मीलाद, सनाए मुस्तफ़ा शामिल आहिनि ऐं कुझु अणछपियल मवाद पिणु मौजूदु आहे। पाण हिकु अंदाज़े मुताबिक़ 500 ऑडियो कैसेटूं पंहिंजे साथियुनि हाजी जान मोहम्मद, हाजी लीमो फ़कीर, हाजी अब्दुल हक, अब्दुल मजीद मंगणार, अहमद अली जतोई ऐं ॿियनि सां गॾु रिकॉर्डिंग कराई। हाजी गुलाम नबी मैसर खे औलाद में हिकु पुटु ऐं 2 न्याणियूं आहिनि। संदसि पुट जो चवणु आहे त बाबा जॾहिं बीमार थी पिया त डॉक्टरनि खे सलाह ॾिनी त अव्हां बदपरहेज़ न कयो ऐं दवाऊं टाइम ते खाओ। बदपरहेज़ करण ते मूं चयो बाबा साईं डॉक्टर मना कई आहे ऐं चयऊं अथनि त फालेज जो हमिलो बि थी सघे थो। पाण चयनि पुट दस्तावेज़ खणी आ त तोखे लिखी ॾियां, मां मरी वेंदुसि। मरण हक़ आहे मगर मुंहिंजो चहिरो क़यामत ताईं तब्दील न थींदो। मूंखे पंहिंजे सॼण में पक आहे जॾहिं विसाल कयनि त हिकु नेक इंसान ख़्वाब ॾिठो त मस्जिद नबवी में हिकु जनाज़ो आयो ऐं उन ऐलान थियो त आशिक़े रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाजी गुलाम नबी मैसर जो जनाज़ो आहे, नमाज़ पढ़ी वञे। सुभान अल्लाह। संदसि नमाज़ जनाज़ा में तमामु वॾी अवामुन्नास शिरकत कई। एतिरे क़द्र जो ॻोठ गाई मैसर में एतिरी जाइ न हुई ऐं संदसि जनाज़ो मेहड़ ताईं संदसि दोस्त माइट खणी आया ऐं मेहड़ जे क़दीमी ईदगाह में साईं मुफ्ती करीम बख़्श संदसि वसियत मुताबिक़ जनाज़े जी नमाज़ पढ़ाए। संदसि जनाज़े पढ़ण खां पोइ तदफ़ीन ताईं हाजी जान मोहम्मद, हाजी अब्दुल हक नातू पढ़ंदा रहिया। सुभान अल्लाह। पाण 29 शोबान अल अज़ीम 26 नवंबर साल 2000 में विसाल फरमाए पंहिंजे हक़ीक़ी मालिक सां वञी मिलिया। संदसि आख़िरी आरामगाह ॻोठ गाई मैसर लॻ संदसि अबाणे क़ब्रिस्तान में आहे। अॼु बि संदसि मज़ार ते अचण वारा सवे माण्हू खेसि कुल शरीफ़ पढ़ी बख़्शे वञनि था। अलाह साईं संदसि जन्नत फिरदौस में दर्जात बुलंद करे। हाजी गुलाम नबी मैसर ख़ूबसूरत शेर लिखियो आहे। मुसलमानो मुहम्मद जी सना ॻाइण सवाब आहे। मुसलमानो मुहम्मद जी सना ॻाइण सवाब आहे। जहन्नम खां बचण लाइ ही तरीक़ो लाजवाब आहे। हमेशा यार जी तारीफ़ कर हाजी गुलाम नबी। हमेशा यार जी तारीफ़ कर हाजी गुलाम नबी। उहो राज़ी त मां राज़ी ख़ुदा जो ही ख़िताब आहे। मुसलमानो मुहम्मद जी सना ॻाइण सवाब आहे। मुंहिंजे महबूब जी तारीफ़ लखे ॻाईंदा। मुंहिंजे महबूब जी तारीफ़ लखे ॻाईंदा। हिकिड़ा वेंदा जे मरी जल्द वरी ॿिया ईंदा। इंशा अल्लाह उमेद आत ए गुलाम नबी। इंशा अल्लाह उमेद आत ए गुलाम नबी। मुंहिंजा माउ पीउ मुंहिंजा बचड़ा बि नफ़ा पाईंदा। मुंहिंजे महबूब जी तारीफ़ लखे ॻाईंदा। पंहिंजी दुआउनि में यादि रखंदा शानवाज़ अली भीअ कादरी, सिंध डिजिटल स्टूडियो जी पूरी टीम, रिकॉर्डर्स जावेद भीअ मोराई। सब्सक्राइब कंदा असांजे यूट्यूब चैनल जावेद भीअ मोराई खे, जंहिंमें अव्हां खे मिलंदा सिंध जे मशहूरु नात ख़ाननि जा नवां नात, नवां एल्बम ऐं सिंध जे मशहूरु उलमा इकराम जा बयानात।
तव्हां ॿुधी सघो था। असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा।